आस्क मुफ्ती मुजीब रहमान। काफ़ी हज़रात पंहिंजे बयान में चवंदा आहिनि त हज़रत अयूब अलैहिस्सलाम जे बदन ते बीमारी जे सबबु कीड़ा चढ़िया हुआ। छा इहा हक़ीक़त आहे? साईं, इहा हक़ीक़त न आहे, इहा बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे त अयूब अलैहिस्सलाम जे जिस्म ते बीमारी जे सबबु कीड़ा चढ़िया हुया। इहा कीड़नि वारो जेको ज़िक्र आहे इहो कंहिं बि मुसनद किताब खां जेको हवालो न आहे। हा, इसराइली रिवायत थी सघे थी, इसराइली रिवायत कंहिं किताब जे अंदरि आई त आई, बाक़ी इहा सही सनद सां जेको ॻाल्हि साबित न आई। क़ुरान हकीम में हिकिड़ी शइ डिटेल सां वाज़िह आई त इब्राहिम अलैहिस्सलाम जे जिस्म अयूब अलैहिस्सलाम जे जिस्म ते मर्ज़ जेको आहे चढ़ियो, इंतिहाई ज़्यादा बीमार थिया। बाक़ी उन में इहा तफ़सीर अंदरि न आई त अयूब अलैहिस्सलाम जे जिस्म ते कीड़ा चढ़िया हुया, छो त हे हिकिड़ी तोहीन आहे। पैगम्बर ऐं नबी जे शान में इहा हिकिड़ी तोहीन आहे त नबी जो जेको जिस्म आहे उहो इंतिहाई वॾो पाकीज़ आहे, उन जिस्म ते यार कीड़ा कीअं चढ़ंदा। त इहा काफ़ी जेको आहे सिंध जे अंदरि काफ़ी मौलवियुनि इन ॻाल्हि खे बिलफर्ज़ जेकॾहिं बयानु कयो आहे त मां सम्झां थो नादानी में बयानु कयो आहे। बाक़ी तमामु उलमा जा इन ॻाल्हि जे बारे में फ़तवा आहिनि त अयूब अलैहिस्सलाम जे जिस्म ते कंहिं क़िस्म जा कोई बि कीड़ा चढ़िया न हुया। ऐं जेकॾहिं इहा ॻाल्हि मुआशरे जे अंदरि मशहूरु आहे त ग़लति आहे, इन खां रुजू करण जी कोशिशि कनि। त ॾिसो, अयूब अलैहिस्सलाम जो ज़िक्र जेको बयानु कंदो उहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंदो न। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अहिड़ी का बि रिवायत सही सनद सां साबित नथी थिए, सहाबा खां बि नथी थिए, जंहिंमें इहे साफ़ तौर ते जुमिला हुजनि त अयूब अलैहिस्सलाम जे जिस्म ते बीमारी जे करे कीड़ा चढ़िया हुया। अल्लाह माफ़ु करे। त इहा ॻाल्हि बिल्कुलु फुज़ूल आहे। बाक़ी जिस्म ते मर्ज़ आयो हुयो ऐं उहो मर्ज़ काफ़ी ज़माने ताईं हलियो, जंहिंमें अयूब अलैहिस्सलाम जो तमामु वॾो माल हुयो, उहो माल बि ख़तमु थी वियो हुयो। औलाद हुई, औलाद बि आहिस्ते आहिस्ते इंतकाल कंदी वई। काफ़ी घरवारियूं हुयूं, उहे बि इंतकाल कंदियूं वियूं, सिर्फ़ु हिकिड़ी घरवारी रहिजी वई। इन खां बाद में पोइ अयूब अलैहिस्सलाम दुआ घुरी। दुआ कहिड़ी घुरी? या अल्लाह मूंखे हाणे शिफ़ा ॾे। त पोइ अल्लाह ताला अयूब अलैहिस्सलाम खे शिफ़ा ॾिनी ऐं वरी अयूब अलैहिस्सलाम खे उहा जवानी अची वई, उहा सिहत अची वई, उहो माल अची वियो ऐं साॻियो ई जेको आहे उहो औलाद अची वई। हे बसि अल्लाह ताला जी तरफ़ां हिकिड़ो मामिलो आहे। अल्लाह ताला अहिड़ो अल्लाह ताला इम्तिहान नबी खां वठी सघे थो। हिकिड़ो बंदो हुयो हेॾे पठान सरहद साइड, उन हिस्ट्री पढ़ी आहे त फिलाणा जेको आहे त नबी हुया, उन्हनि खे अल्लाह ताला एतिरो सारो आज़मायो। हिकिड़ी फजर नमाज़ में दुआ घुरी, फजर नमाज़ में दुआ घुरी, चई या अल्लाह तूं एतिरे सारे पैगम्बरनि खे आज़मायो, उन पैगम्बरनि खे जेको तूं आज़मायो उन मां 100% मां हिकिड़ो फ़ीसद जेको आहे न मूंखे बि थोरो आज़माए। हाणे जी किथे पैगम्बर जी आज़माइश ऐं किथे तव्हां आम हिकु बंदे जी आज़माइश, तव्हां काॾां जेको आहे मोड़ ॾेई सघंदव। इन खां बाद में साईं सुबुह सां फजर ते दुआ जो घुरियईं, दुआ साईं अल्लाह जी बारगाह में लॻे थो क़बूल थी हुई, जो इहो असरु पियो। साईं बुज़ुर्ग जो सुबुह खां वठी करे पेशाब बंदि थियो, सुबुह खां वठी करे पेशाब बंदि, ज़ोर न मां साईं पेशाब बंदि। अची करे साईं रोअणु लॻो ॾाढो। माण्हुनि चयो न तोखे थियो छा आहे? यार मैंने फ़जर को दुआ की थी, या अल्लाह जैसे तूने तमाम पैगम्बरों को आज़माइश में डाला था 1% मुझे भी डाल। तुझे मां इहा ई दुआ कई हुई, लॻे थो उहा दुआ क़बूल थी वई आहे। त हे तौबा इस्तग़फ़ार कर ज़ालिम भेणा, किथे पैगम्बर ऐं किथे हिकु तूं आम बंदो। साईं असर ताईं हिन जो पेशाब न खुलियो। पोइ अची करे चई या अल्लाह मां त तौबा कई, मुंहिंजे पीउ मुंहिंजे ॾाॾे बि जेको आहे तौबा कई अहिड़ी दुआ घुरण खां। हक़ीक़त आहे हे जेकी अल्लाह ताला आज़माइश जेकी रखी आहे न पैगम्बर जे मथां, दुनिया जो कोई बि इंसानु उनखे कंट्रोल न करे सघंदो। हे अल्लाह ताला पैगम्बरनि खे एतिरो सारो जिगर ॾिनो आहे, एतिरो अल्लाह ताला हौसलो पैगम्बरनि खे ॾिनो आहे जो पैगम्बर कंट्रोल करे पिया वञनि। बाक़ी हिकु साहबी खां या अहिड़ी तरह हेठि उम्मती खां या कंहिं ताबईन खां इहो मामिलो ई चढ़ियल आहे। त कॾहिं कॾहिं मथां साईं तव्हां बि घुरो त या अल्लाह असांखे बि थोरो घणो आज़माइश ख़ुदा खां न घुरंदा कयो, बिल्कुलु अल्लाह ताला खां पनाह घुरंदा कयो। या अल्लाह आज़माइश खां, फितने खां, फ़साद खां या अहिड़ी तरह मुसीबत खां, या अल्लाह मां उनखे कंट्रोल बिल्कुलु बि न करे सघंदुमि। मूंखे जेको बसि पंहिंजी अमान में ऐं पनाह में रख, छो त असां में उहो हौसलो बिल्कुलु न आहे साईं।